हाँ सही है सही जी ज़मीन आहे मुंहिंजी जेको आहे तालके रते तेरे कुबड़े में ऐं तपो बि कुबड़ो ई आहे उन में सर्वे नंबर 332 आहे जंहिंमें जेको आहे असांजो काफ़ी अरसे खां तक़रीबन 3 सालनि खां वठी असांजो मसइलो हले थो जंहिंमें 2 दफ़ा असां फ़ैसिलो करे चुका आहियूं डॉक्टर इब्राहिम जतोई साहब वटि ऐं उनमें असांखे माना जेको फतह असांखे हासिलु थी आहे ऐं असांजे हक़ में फ़ैसिलो आयो आहे उन खां बाद पिताफ़ी वरी जेको आहे सो खणी आया ख़त आगा ॾिनो आहे जलबाणी साहब जो सो जागा जलबाणी साहब असांखे जेको आहे सो इहा ॻाल्हि कई फ़ैसिले में त जंहिंजा कागज़ रेवेन्यू रिकॉर्ड मुताबिक़ सही हूंदा ऐं मां फ़ैसिलो उन्हनि जे हक़ में ई ॾींदुसि सो उहा रिपोर्ट बि जेको आहे आगा ॾिनो आहे जलबाणी साहब कराई ऐं उहा हिन वक़्तु मुंहिंजे हिन हथ में जेको आहे सो हीअ मौजूदु आहे हीअ रिपोर्ट आगा ॾिनो जलबाणी साहब कई ऐं फ़तवा वठण खां पिताफ़िन इनकार कयो वरी चयूं त असां पंहिंजे सरदार पिताफ़ी बारी ख़ान वटि फ़ैसिलो ई कंदासीं बारी ख़ान पिताफ़ी जो ख़त जेको आहे असांखे खणी आया असां चयो ठीकु आहे उन खां बाद में असां जेको आहे हिते रेस्ट हाउस फ़ैसिले लाइ जेको फ़ैसिलो मुतवली थी वियो न अची सघिया उन खां बाद में वरी असां ॿीहर वियासीं हिते में मीर हलाल ख़ान जो पिताफ़ी जो सरदार साहब जो ख़त खणी आयासीं असां हे उहो ख़त आहे हाणे जेको आहे सो उनखे बि जवाबु ॾिनो त असां जेको आहे फ़ैसिलो मीर हलाल ख़ान पिताफ़ी साहब वटि न कंदासीं ऐं न असां हिते ई कंदासीं त जेको आहे सो इन खां इनकार हुननि कयो हाणे असांजो आला क़यादत जेकी आहे जनाब जेको आहे सो सैयद मुराद अली शाह CM साहब IG सिंध ओढो साहब ऐं लाड़काने ज़िले जो ऑफिसर SP साहब DIG साहब इनखे रिक्वेस्ट आहे त असांजो फ़ैसिलो किथे बि कंहिं बि सरदार सिंध में कराइनि असां हिन ॻाल्हि मुतफ़िक़ आहियूं ऐं असांखे ज़मीन छॾाए ॾींदा असां सादात खे दड़का दमान ऐं कलेक्शन ऐं बंदूकनि जा ऐं असांखे ॻोठऊं टपड़ खाइण जूं धमकियूं मिली थी वञनि पिताफ़िन जी अक्सरियत ज़्यादा आहे ज़मीर अली पिताफ़ी आहे फ़तह अली पिताफ़ी आहे मुजाहिद अली पिताफ़ी तुराब अली पिताफ़ी आहे ऐं न को असां सां माना जेको आहे घिटियुनि मां जिथां वञूं था त असांखे माना घुरे ॾिसनि था ऐं असांखे धमकियूं वग़ैरह ॾियनि था असांखे ख़तरो असांखे तमामु ज़्यादा आहे असां 2 घर सैदनि जा उते आहियूं तंहिंमें हिन वक़्तु असां सैद असांजे साम्हूं इहे मुंहिंजे बिरादर सैद समर हुसैन शाह आहे सैद आशिक़ अली शाह सैद नूर अली शाह जो फर्ज़नि जंहिंजी ज़ात ज़मीन जेको आहे सो हिन ग़रीब सैद यतीमनि जी आहे जेके बचपन में खां जेको आहे असीर हुया ग़रीब हुया मिसकिन हुया उन्हनि खे दॿाए ऐं उन्हनि खे माना जेको आहे परेशान हैरासमेंट करे ऐं उन्हनि ते माना जेको आहे सो ज़ुल्म कयो थो वञे असां सादात ते ऐं हर वक़्तु असां इहा ई ॻाल्हि था कयूं त असां 4 ॻाल्हियूं करे निबेरे नथो करे त असां 4 साल ताईं असां जेको आहे सो सबुरु कयो आहे ऐं जा वधीक नुक़सानु थियण खां बहितर आहे त माना जेको असांखे गवर्नमेंट जेको असांखे SP साहब असांजे मसइले जो हल करे